सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में अटो वधीक महांगो। हैदराबाद में फ़ी किलो अटे जे अघ ते 10 खां 12 रुपयनि जो इज़ाफ़ो। 10 किलो अटे जे थेले जी क़ीमत 1350 खां वधी 1470 रुपया थी वई। कोयटा में अटे जे 20 किलो थेले ते 130 रुपयनि जो इज़ाफ़ो। क़ीमत 2750 खां वधी 2880 रुपया थी वई। इसराइल जा फ़लस्तीनी ते हमला जारी। अस्पतालनि, स्कूलनि ऐं मुहाजिर कैंपनि खे निशानो बणाए वियो। बोझपनागीर कैंप ते हमले में फ़लस्तीनी साफ़ी सुधो केतिरा ई माण्हू शहीद। तलिस्तान स्कूल ते बि हमलो। अल-फ़ुक़रा स्कूल ते बमबारी में 200 माण्हू शहीद थी विया। गज़ा में हेल ताईं शहीद थियण जो अघु 12,300 खां वधी वियो। फ़लस्तीनी सदर जे अमेरिका खे गज़ा में हमला रोकण जी अपील। महमूद अब्बास जो चवणु आहे त सदर बाइडन हमला रोकण लाइ इसराइल ते दबाव विझे। गज़ा जी पूरी पट्टी तबाह थी चुकी आहे। स्कूल, पनाहगाह, अस्पतालूं ऐं घर मिटी जो ढेर बणिजी विया आहिनि। होॾां इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त गज़ा खे फ़लस्तीनी इख़्तियारनि हवाले नथो करे सघिजे। फ़लस्तीनी अथॉरिटी जी गवर्निंग बाबति अमेरिकी मंसूबो अमल जोॻो न आहे। जंग खां पोइ बि इसराइली फ़ौज गज़ा में मौजूदु रहंदी। सिंध जे मेडिकल, डेंटल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में ॿीहर दाख़िला लाइ एंट्री टेस्ट 41,000 उम्मीदवार एमडी-कैट इम्तिहान में हिसो वठी रहिया आहिनि। इंतिज़ामिया मूजिबि कंहिं बि उम्मीदवार वटां मोबाइल फ़ोन ऐं इलेक्ट्रॉनिक डिवाइस मिली त उन उम्मीदवार खे इम्तिहान मां ॿाहिरि कढियो वेंदो। ॿारनि जे आलमी ॾियारे ते कराची में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि पारां रैली। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी शरीक। समुंड किनारे रैली में स्कूली ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। निगरान वॾे वज़ीर चयो त ॿारड़ा स्कूल जा मामार ऐं मुल्क जा मुस्तक़बिल आहिनि। ॿारनि जे हक़नि ऐं बहबूद लाइ सिंध सरकार भरपूर क़दम खणी रही आहे। डी फ्लोचे नवकोट रोड ते ट्रक खे बाहि लॻण सबबि 2 ॼणा सड़ी फौत। ॻोठ पधरो सुमरा भरिसां ट्रक खे बाहि लॻण सबबि रजब ऐं शकील पठाण सड़ी फौत। इलाइक़े वासियुनि पहुची ट्रक मां लाश कढी अस्पताल मुंतक़िल कया। इलाइक़े वासियुनि मूजिबि इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण लाइ न पहुतो। पुलिस चवणु आहे त ट्रक में 3 ॼणा सवार हुआ। सड़ी फौतलनि जो तालुक़ हैदराबाद सां आहे। धरती टीवी ऐं सो मीडिया ग्रुप तरफ़ां 3 डिसंबर ते सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण वारे ऐलान पास। सकाफ़ती सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती रंग चरकी पिया। तक़रीबन दौरान ॿारनि तरफ़ां टेबरोज़ पेश। धरतीअ सां प्यार ऐं मोहबत जे साथ 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर अंदाज़ में मल्हाइण जो आहे। वनडे वर्ल्ड कप 2023 जो फाइनल अॼु अहमदाबाद में खेॾियो वेंदो। मंझंदि 1:30 वॻे मेज़बान भारत ऐं ऑस्ट्रेलिया चुटी आमो साम्हूं थींदियूं। मेगा इवेंट जी पुॼाणी वारी तक़रीब में नाले वारा फ़नकार परफॉर्मेंस पेश कंदा।